मां हिन वक़्तु सकण थाणे जे गेट जे आॾो मौजूदु आहियां, जिते अॼु सिंध यूनाइटेड पार्टी जे वर्करनि, औरतुनि, मर्दनि धरणो हयो आहे। अचो त हिननि खां पुछूं त ही वधीक हिन धरणे जे बारे में छा था ॿुधाइनि। सो इन्हनि फरमाशी FIR जे ख़िलाफ़ आहे जो असांजे हितां जे इंटेलेक्चुअल दोस्त आहिनि, जेको आहे सदरुल्ला लुंड, असद लुंड, उन्हनि जे मथां मुसलसल तव्हांखे ख़बर आहे 2 सालनि 3 सालनि खां वठी उन्हनि खे 10 खां 11 FIR थी चुकियूं आहिनि। उन में जेको आहे कोर्टनि त उन्हनि खे बाज़त वरी कयो आहे, पर हितां जा जेके वॾेरा आहिनि उहे हिननि जी जिंद छॾण लाइ तयारु न आहिनि। उहे पंहिंजे दादलनि जे ज़रिए ऐं कोटारनि कमदारनि जे ज़रिए असांजे दोस्तनि ते FIR कराइनि पिया, ऐं इंशाअल्लाह ताला असांखे अलाह में उमेद आहे त इहा FIR बि कूड़ी थींदी। तंहिंजे करे असां अलाह अख़्तियारनि खे घुर था कयूं त हीउ जेको सकरन थाणो आहे, जेको कूड़ियुनि FIR जी फैक्ट्री बनियल आहे, इन ते नज़र रखो ऐं असांजे जेको आहे दोस्तनि तां FIR वापसि वरितियूं वञनि। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दारो वधाईंदासीं। मंशात सकण जे अंदरि उरूज ते आहे, उन खां पोइ बदामुनी सकण में उरूज ते आहे। केरु पुछण लाइ तयारु न आहे, केरु एहतिजाज या जेको आहे उनजो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। उन लाइ असां IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां इहो मुतालबो था करियूं त सकण जे माण्हू ते रहम कयो ऐं सकण जे माण्हुनि खे पुरअमन माहौल ॾियो। रखियो वियो आहे जे 2-3 महीने लुंडनि ते माना FIR थींदियूं रहनि थियूं। ॿियो त साईं जे माण्हुनि ते जिथे बि साईं जा माण्हू आहिनि उन्हनि ते FIR कनि था। पीपल्स पार्टी वारनि जा जेके वॾेरा आहिनि उन्हनि जो इहो आहे त कंहिं ते को कब्ज़ो कयूं था, कंहिंजे ॿनियुनि ते त केरु आवाज़ु न उथारे। त हाणे 2-3 ॾींहंनि खां सूमर लुंड जन जो भले पियो, उहा पराई ॿिनी आहे, उन्हनि ते बि इहा वाठागिरी हले पई। असांखे इहा नामंज़ूर आहे। पुलिस गर्दी असांखे न खपे, छो जे करे हू सिर्फ़ु हिकिड़े पासे जी था कनि, जिते पैसो मिले त उन पासे था थियनि। ईअं न कनि, इंसाफ़ कजे त ॿिनी पासे कजे, FIR कटिजे त ॿिनी जी कटिजे, न त अहिड़ो क़दम न खणिजे। बाक़ी 2-3 महीने उहे साॻियूं रिपोर्टूं खणी बीहनि था त बाबा तव्हांजा धक लॻाइनि, इहे सभु ग़लति आहिनि। असां एहतिजाज करे रहिया आहियूं। इन ई सिलसिले में त असांजा क़ौमी कारकुन आहिनि दोस्त, उन्हनि ते कूड़ियूं FIR रोज़ बरोज़ हिन थाणे ते दाख़िल कयूं पियूं वञनि। थाणा जेके हूंदा आहिनि उहे हिकिड़े अवामी घर हूंदा आहिनि, उते हर धुर जी ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे। पर अलाए छो सिंध जा थाणा हींअर वॾेरनि, पीरनि, मीरनि, भोतारनि जा, हुकुमराननि जा, चूंडियल नुमाइंदनि जा उन्हनि जूं ओताकूं लॻियूं पियूं आहिनि। सिर्फ़ु उन्हनि जे दादलनि माण्हुनि जूं उते ॻाल्हियूं ॿुधियूं थियूं वञनि। जे अपोज़िशन धुर अचे थी त उन्हनि ते थाणनि जे अंदरि उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो थो वञे। असां सम्झूं था त इहा जेका रविश आहे हिन फेडरेशन लाइ, हिन मुल्क लाइ ऐं सिंध धरतीअ लाइ हिकिड़ो ॾाढो इंतिहाई ॾुखाईंदड़ रविश ऐं ख़राबु अमल आहे। इहो जेको अमल आहे हिन मुल्क खे, हिन फेडरेशन खे तबाही जे किनारे ते वठी वेंदो। इन करे जेके तव्हांजो पुलिस अमलदार आहिनि उन्हनि खे बि असां चऊं था त तव्हां अचो था, तव्हां हिकिड़ो सरकारी बुनियादनि ते अचो था, त महिरबानी करे हिते कंहिंजी धुर थी न वियो। अदा जेके मुंहिंजे घर वारनि जे मथां कूड़ियूं FIR आहिनि, मुंहिंजे ॾेर जे मथां कूड़ियूं FIR आहिनि। ऐं अदा अज़हर आहे जंहिंजी बनी आहे पंजाबी जी, पर हाजनि खे ज़ूमर वारा रोज़ हिकु न ॿिए ॾींहुं धक हणी ऐं उनखे बयानु ॾियारीनि पिया त बनी मुंहिंजी आहे हाजनि चए थो, पर बनी पीउ पुटनि गॾिजी खपाई आहे। ज़ाहिर आहे पीउ जी रज़ामंदी सां त पुटु बनी कोन खपाए सघंदो न, तंहिंजे करे धुर धणियनि बनी पाण खपाई आहे। सूमर लुंड चए थो त हीअ असद ऐं महिराणे इन्हनि जलपाणियुनि विहारिया आहिनि, पर जलपाणी उन्हनि कोन विहारिया आहिनि। असांजे लुंड बिरादरी जा 3 ॻोठ आहिनि, पर तव्हां उन्हनि खां पुछी ॾिसो त असांजा घर वारा पंहिंजे ड्यूटियुनि में, पंहिंजे कारोबारनि में मसरूफ़ आहिनि। पर सूमर पुलिस जी ॾाढागिरी ते ऐं मीरशा जे ज़ोर ते 2-3 ॾींहं FIR कटराए पियो, पर असांखे इंसाफ़ खपे। IG सिंध खां DIG सिंध खां ई कूड़ियूं FIR असांजे घर वारनि जे मथां ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन आक़िब रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़ सकरन।